सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के ऑफिस में मेंबर प्रोफेसर दोदो खान की सालगिरह वाली तकरीब की रिपोर्ट पेश कजे थी। रिपोर्ट मंजूर कालरो। जन्म डी तुझो गुलाबन जा तोहफ़ा डिजन छो न तोखे किताबन जा तोहफ़ा सदा माण दोदा मौजू ऐं मुर्कूं डिना सूह तुझे सवाबन जा तोहफ़ा। क़ौमनि जी तरक्की जो दारोमदार तालीम ते हूंदो आहे। अॻु जे तालीमी निज़ाम बहितर हूंदो त उहा क़ौम आसमाननि जी बुलंदियुनि खे छुहंदी ऐं तरक़ीअ जा ॾाका तेज़ी सां पार कंदी। तंहिं करे तालीम हासिल करणु निहायती ज़रूरी आहे। अॼु सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद पारां दिलबर इल्म दोस्त शख्स प्रोफेसर दोदो खान ख़ास के लिए जन्म ॾींहुं ख़ुशियुनि सां मल्हाइण जी तकरीब थी। केक काटण बाद जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला खान तरफ़ां प्रोफेसर साहिब के दुआऊं ॾींदे संदसि इल्मी कामयाबियुनि ते जस ॾींदी ऐं सदर दरिया खान बलोच पंहिंजी तकरीर में दोदो खान के एसोसिएशन जे सथ में शामिल थियण ऐं हिकु बहितरीन इल्म दोस्त शख्स जो वाधारो करार ॾींदे संदसि तालीमी ख़िदमतुनि जी साराह कई। प्रोफेसर दोदो खान पंहिंजी शख्सी प्रोफाइल ते मुख़्तसिर ॻाल्हाईंदे एसोसिएशन जे दोस्त जा थोरा मञा जिन हिन तकरीब जो अहतमाम कयो। प्रोफेसर दोदो तालीम जे हवाले सां बहितरीन ट्रेनर तौरु बि जुदा मनसब रखनि था। हिन तकरीब में सदर जनरल सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लानी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर कालरो कोआर्डिनेटर नज़ीर शेख सकाफ़ती प्रोग्रामनि जो इंचार्ज बशीर अहमद जतोई मेंबरनि में अला वसायो खान मैडम सलमा कादरी मुअज़्ज़म अली टालपुर अदी कज़बानू दर्स अदी नीलोफर भुट्टो फरज़ाना गुल समेत ॿियनि मेंबरनि सूंह भरी शिरकत कंदे खेसि मुबारक ॾींदे गुलनि जा हार गुलदस्ता लुंगी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश करे सालगिरह जी तकरीब खे मोचारो बणाए छॾियो। प्रोफेसर दोदो खान तकरीब ते सभिनी जा तोहरा मञंदे शुक्रिया अदा कयो ऐं पाण बि ख़ूबसूरत शाइरी खे तरन्नुम सां पेश कयो। आख़िर में इंजीनियर ख़ालिद मेमण तरफ़ां पंहिंजे वणंदड़ अंदाज़ में रहमतुल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जी मुनासिबत सां शानदार नाते मक़बूल जा नज़राना पेश करे महफ़िल जी ख़ुशियुनि खे वधीक रूहानी ख़ुशियुनि भरियो बणाए छॾियो। इन बाद शरीक महिमाननि जी रेफ्रेशमेंट सां ख़िदमत कई वई।